तुंहिंजी शिकिल तब्दील थी वई आहे, तुंहिंजो चेहरो ख़राब थी वियो आहे, चेहरे ते वाइटनिंग क्रीम हणंदो कर। अहिड़ा ॿिया केतिरा ई जुमला नौजवान माण्हुनि खे तालीमी इदारनि ऐं ऑफिसुनि मां ॿुधण लाइ मिलनि था। चेहरे ते दाणा ऐं मोहीड़ा थियण ॿुधण में आम ॻाल्हि लॻे थी, पर पाकिस्तानी मुआशिरे में अक्सर माण्हू, ख़ासि तौर ते औरतूं, इन्हनि जे करे वॾो परेशान रहंदियूं आहिनि। अक्सर दोस्तनि वटां भोगन में खेनि चर्चा हया वेंदा आहिनि, जेको उन वक़्त त नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, पर अकेलाई में इहे ॻाल्हियूं ख़ौफ़ जी अलामत बणिजी वेंदियूं आहिनि। जिन माण्हुनि जे चेहरे ते मोहीड़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त उहे कहिड़ी अज़ियत जो शिकार आहिनि। इन्हनि जो इलाज बि जारी रहंदो आहे, पर इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु इंतिहाई ज़रूरी आहे त पाण मुरादो ई मोहीड़नि जो इलाज करणु ग़लति साबित थी सघे थो ऐं दाणनि मां छुटकारे बदिरां चेहरे ते दाग़ ठही वेंदा आहिनि। इन लाइ को बि इलाज कराइण खां अॻु खल जे माहिर सां सलाह लाज़मी करियो। मोहीड़नि जे हवाले सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि जेके ॼाणणु घुरिजनि। चेहरे ते मोहीड़ा उन वक़्तु थींदा आहिनि जॾहिं अव्हां जी खल फॉलिकल तेल या खल जे सेल्स सां ब्लॉक थी वेंदी आहे। चेहरे ते मोहीड़ा थियणु हिकु आम ॻाल्हि आहे। घणो करे माण्हू, ख़ासि तौर ते 18 सालनि जी उमिरि जे नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे चेहरे ते मोहीड़ा निकिरणु आम ॻाल्हि आहे। चेहरे ते मोहीड़नि जो वास्तो इंसान जी उमिरि सां न आहे। 40 खां 50 सालनि जी उमिरि जे माण्हुनि जे चेहरे ते बि मोहीड़ा थी सघनि था। मोहीड़ा उन वक़्तु चेहरे ते ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं अव्हां जी खल जे मसामनि में तेल हुजे या खल ते मुअल सेल्स हुजनि। खल जा मसाम गुदूद सां गंढियल हूंदा आहिनि, जेके सेबम नाले तेल जो मादो पैदा कनि था। वाधू सेबम पैदा थियण सां खल जा मसाम बंदि थी वेंदा आहिनि, जंहिंसां बैक्टीरिया जी वाध वेझ में वाध थी वेंदी आहे, जंहिंसां मोहीड़ा थी पवंदा आहिनि। इन खां सवाइ ॿियनि सबबनि जे बुनियाद ते बि चेहरे ते मोहीड़ा थी सघनि था, जिन में जीनियात, खुराक, दबाव, हार्मोन जी तब्दीली, इन्फेक्शन शामिल आहिनि। मोहीड़नि जो हिकु क़िस्म वाइट हेड्स आहे। ही नंढड़ा अछे रंग जा निशान हूंदा आहिनि जेके खल जी सतह ते ज़ाहिर थींदा आहिनि। ही उन वक़्तु ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं मसामनि में तेल, बैक्टीरिया या मुअल सेल्स भरिजी वञनि। इन्हनि जो हिकु क़िस्म ब्लैक हेड्स आहे। ब्लैक हेड्स वाइट हेड्स जहिड़ा थियनि था, पर ब्लैक हेड्स में मसामा खुलियल हूंदा आहिनि, जंहिंजे करे मोहीड़ा कारे रंग जा नज़र अचनि था। माहिरनि मूजिब ब्लैक हेड्स मां छुटकारे लाइ अहिड़ी क्रीम जी चूंड कजे जिन में रेटिनाइड्स ऐं सिलिसिलिक एसिड मौजूदु हुजे। मोहीड़नि जो हिकु क़िस्म पेपोलस आहे, जेके नंढड़ा, ॻाढ़ा ऐं सोज वारा निशान हूंदा आहिनि। कुझु माण्हू अहिड़नि मोहीड़नि खे हथ सां फेणण जी कोशिश कंदा आहिनि, जंहिंजे करे इन्हनि मोहीड़नि जी जाइ ते दाग़ ऐं सोज रहिजी वेंदी आहे। पिस्टोल्स बि मोहीड़नि जो हिकु क़िस्म आहे। ही अछे ऐं पीले रंग जा भरियल बोणिया हूंदा आहिनि। हिननि मोहीड़नि खे फेण खां पासो करियो। हिननि खे हथ लॻाइण या फेण सां खल ते दाग़, चुटा ऐं सोज थी सघे थी। माहिरनि मूजिब अहिड़नि दाणनि मां छुटकारे लाइ बेज़ोइल पेरोऑक्साइड या एंटीबायोटिक्स जो इस्तेमालु करे सघिजे थो। मोहीड़नि जो हिकु क़िस्म नोडोल्स तकलीफ़ ॾींदड़ हूंदो आहे। ही साइज़ में थोरा वॾा ऐं खल जी हेठी सतह ते ज़ाहिर थींदा आहिनि। हिननि मोहीड़नि मां छुटकारे लाइ डॉक्टर सां राबितो करणु लाज़मी आहे, छो त खल ते हमेशा लाइ दाग़ छॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ मोहीड़नि जो मुख़्तलिफ़ इलाज मौजूदु आहे, पर इन्हनि सभिनी मोहीड़नि लाइ चेहरे जो साफ़ हुजणु लाज़मी आहे। इन खां सवाइ कुझु एहतियाती उपायनि सां अव्हां कुझु हद ताईं इन्हनि मां छुटकारो हासिल करे सघो था। पंहिंजे चेहरे खे ॾींहं में 2 भेरा क्लींज़र सां साफ़ करियो। ज़रूरत खां वधीक स्क्रबिंग न करियो। चेहरे ते उन वक़्तु हथ लॻायो जॾहिं अव्हां जा हथ साफ़ हुजनि ऐं मोहीड़नि खे फेण खां ऐं हथ लॻाइण खां पासो करियो। घर मां ॿाहिरि निकिरण खां अॻु सनस्क्रीन जो इस्तेमालु करियो। मुतवाज़िन ग़िज़ा ऐं बाक़ाइदा वर्ज़िश खां सवाइ सेहतमंद ग़िज़ा ऐं सुठो लाइफ स्टाइल बरक़रार रखो। इन ॻाल्हि खे ज़हन में रखणु अहम आहे त मुख़्तलिफ़ मोहीड़नि जो इलाज मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इन लाइ खल जे माहिरनि सां ज़रूरी सलाह करणु घुरिजे।